फोन में अखबार में बिजी लगा पिया आहिनि। हेॾा ओ हेॾा हेॾा चओ छा थियो वरी? मां शॉपिंग करण लॻी वञा, मूंखे 5000 ॾियो न। 5000? हाँ शॉपिंग जमानो थी वियो पैसनि खे ॾिसंदे, पैसा ॾिठा ई कान्हनि के। डार्लिंग पैसनि जी ॻाल्हि त कर ई न, तोखे खपई न त 100-200 शेयर मां तोखे ईअं ई ॾेई छॾियां, बाक़ी पैसनि जी ॻाल्हि न कर। हेॾा हा तव्हांजा शेर मां चटणी में बोड़े करे खावां? ओफो, पैसा त पैसा थींदा न। तोखे ख़बर अथई मुंहिंजी सॼी मूड़ी हिननि शेयरनि में पियल आहे। हाणे इहे जॾहिं छुटा थींदा त मां तोखे ॾींदुमि न, किथां ॾींदुमि मां तोखे? हाणे हिकिड़ो कमु कर, जेकॾहिं अहिड़ो ई अथई त पंहिंजे पीउ खां वठी करे फ़िलहाल कमु हलाए। उहो ई कमु हलायां पई थी। पीउ खां वठी थी त कोई एहसान नथी करी पई। तुंहिंजे पीउ मूंखे शेयर बाज़ार जी सुई हई हुई, अहिड़ी सुई हई अथई जो वरी 100 न थियो आहियां। ॾंधण कंदो हुअमि ॾंधण, चए कॉलगेट वठि। घर में बासणनि जो पतो न हो, चए हिंदाल्को वठि। अरे साइकिल ते घुमंदो हुअमि मां, साइकिल ते, चई टाटा मोटर वठि। अहिड़ो असुल मूंखे शेयरनि में मुंझाए छॾियो अथई जो ॻाल्हि ई न पुछ। हेॾा मुंहिंजो पीउ छा था कयो? मुंहिंजे पीउ त तव्हांखे रस्तो ॾेखारियो कमाइण जो, तव्हां में अकुल न हुयो त मुंहिंजो पीउ छा करे? फाथी आहियां। अकुल जी थी ॻाल्हि करी, अकुल जी थी ॻाल्हि करी। हा अकुल जी थी ॻाल्हि कयां। अरे मूंखां पोइ ॼण अकुल वारा ॼमण ई बंदि थी विया। हा तंहिंखां पंहिंजे पीउ वटि रहो न। तव्हां त जहिड़ा आयो न आयो, मुंहिंजे पीउ खां ई 5000 जी केड़ी खुटी खयो जो ने मुझे पी हिन सां शादी कराई। ॾिसण जो सुठो आ, बाक़ी जीरो ई जीरो आ। पैसा थी घुरां त कुत्ते वांगुरु डोरण थो अचे, डोरण। हाणे शादी हिन सां कई आ, पैसा पासे वारे खां थोड़ी वठणा आहिनि, हिन खां ई वठंदमि न। अॼु त हिक कहाणी करे ई वेंदी। छा वेही करे क्या न करनी, तुंहिंजी 5000 जी वैल्यू कान्हे। पी खां वटि देखा पी जे घर ई थी वठी रहां।